शरण पोइते कदम तो उहे हटाईंदा आहिनि जेके कंहिं ॿिए जी जुई में बि चलो हुजे। ऐं जुई बि असांजो, कर बि असांजो, मनो बि असांजो ऐं कड़ियो बि असांजो। कीअं हटाईंदासीं पहिरियों पोइते? हा, जॾहिं त हितां वापसि तोखे वञणो पइजे, न को असांखे। सावल, जेकॾहिं असां हितां वापसि मोटी न वञूं त पोइ? जेकॾहिं न वियो त पोइ तव्हांजा लाश कफन में विड़े तव्हांजे माइटनि ॾे ज़रूरु मोकिलींदुसि। अदा हिन शेर ई मुराद जो रुख चाकर खान तरफ़ हूंदो। असां हिन मौक़े जो फ़ाइदो वठी हिन सांवल खे लटाए था विझूं। जेकॾहिं असां हिन सांवल खे मारण में कामयाबु था वञूं त पोइ सम्झ हिन चाकर खान जी अधु ताक़त ख़तमु थी वेंदी। रूंडा तुंहिंजे कुल्हनि ते गुनाहनि जा वॾा भार आहिनि। बाबा साईं खे मारण में तुंहिंजा हथ आहिनि। अदे रावल खे ज़हर ॾियण में तूं शामिल आहीं। एतिरे क़दर जो तो वल्लू ऐं शहमीर खे बि बख़्श न कयो। तो जहिड़े ज़ालिम इंसान खे ज़िंदा छॾणु वॾे में वॾी ग़लती हूंदी। तंहिं करे मूं सोचे छॾियो आहे तोखे मरणो ई पवंदो। रूंडा तोखे मरणो पवंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा।